अच्छा, अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा, पहिरियों अल्लाह ताला ॿ हिकिड़ी सिफ़तूं पंहिंजूं बयानु फरमायूं। हिकु आहे रुबूबियत, पालण वारो, ॿियो आहे ख़लक़कुम, माना पैदा करण वारो। हाणे अल्लाह ताला हिते ज़मीन बयानु थो फरमाए त अल्लाह जी ज़ाते गिरामी उहा आहे जंहिं तवाल जे लाइ ज़मीन खे फ़र्श बणायो आहे। ॾिसो, ज़मीन जे अंदरि अल्लाह जी अजीब ग़रीब क़ुदरतूं आहिनि। ज़मीन जे मथां तव्हां असां रहूं था हवा, ज़मीन जे अंदरि वञो उन में बि हवा। हिन ॿिनि हवाउनि जे विच में हिन ज़मीन खे बीहारण वारी ज़ात कंहिंजी आहे? अल्लाह जी। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे, हिन ज़मीन जे चारो अतरा विर्द गिर्द हेठि माना पाणी ई पाणी आहे। हूअं न त थियणो त हीअं खपे, पाणी जे अंदरि का बि शइ हूंदी आहे न त उन में थोड़ी माना ईअं लचक हूंदी आहे, उहा शइ ईअं सिधी, या ॿेड़ी वग़ैरह हूंदी आहे, या का बि शइ तव्हां पाणी में रखो त उहा पई माना लुड़ंदी आहे। पर अल्लाह साईं पंहिंजे कुदरत कामिला खे हिन पाणी जे मथां ज़मीन खे न एतिरो सख़्तु बणायो न एतिरो नरम बणायो। जेकॾहिं सफ़ा घणो सख़्तु बणाया तॾहिं बि तव्हां असांजे लाइ रहणु मुश्किल हुजे हा। जेकॾहिं सफ़ा नरम बणाया, ॿाहिरि बारिश थी पवंदी आहे, गप चिक हूंदी आहे, उहो कीअं माना माण्हू टंगू कढण में रुगो माना मसरूफ़ हूंदो आहे। एतिदाल वारो मामिलो अल्लाह तबारक व तआला ज़मीन खे बणायो असांजे तबियत ताकी असां हिन मां फ़ाइदो हासिल करे सघूं। ऐं इन ई ज़मीन मंझां हज़ारे क़िस्मनि जा अल्लाह ताला इंसान खे फ़ाइदा अता फ़रमाए थो पियो। हज़ारे क़िस्म जूं शयूं अल्लाह ताला अता फ़रमाए थो पियो। हिकिड़ो दाणो उछलाए सवनि दाणनि जी सूरत ऐं हज़ारनि जी सूरत में अल्लाह ताला ज़मीन जे अंदरि ज़मीन जा मुख़्तलिफ़ रंग अल्लाह ताला बणाए। इहे सभु अल्लाह तबारक व तआला जूं कुदरतूं आहिनि। ऐं जेके बि ख़ज़ाना आहिनि, जिन बि ख़ज़ाननि जो ताल्लुक़ आहे, उन्हनि तमामु ख़ज़ाननि जो ताल्लुक़ ज़मीन सां आहे। तव्हां ॾिसो, तव्हां सां जेको पेट्रोल इस्तेमालु कयां थो, इहा पैदावार कंहिंजी बाबा? ज़मीन जी आहे। घासलेट पैदावार कंहिंजी? सोन पैदावार कंहिंजी? ट्रामो पैदावार कंहिंजी? हीरा ऐं जवाहिरात जेके आहिनि, इहे सभु शयूं जेके बि निकिरंदियूं किथां? अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा, अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिं तव्हांजे लाइ ज़मीन खे छा बणायो आहे? फ़िराशा, फ़र्श बणायो आहे, ताकी तव्हां उन मां अल्लाह ताला जी नेमतूं हासिल करे सघो। ॻाल्हि सम्झ में आई? अच्छा, वस्समाअ बिनाअ, ऐं अल्लाह तबारक व तआला आसमान खे तव्हांजे लाइ छत बणायो आहे। आसमान खे छा बणायो अथई बाबा? आहे को अहिड़ो कारीगर जेको ख़ुदा जी कारीगरी जो मुक़ाबिलो करे ॾेखारे? हे आसमान त बग़ैर जेको आहे पंहिंजो थोड़नि जे बीठो आहे, का उनखे टेक वग़ैरह दुनिया जी नंढे में नंढे मामूली में मामूली छत जेकॾहिं तव्हां बणायो न काड़नि ते, तॾहिं बि तव्हांखे पिलर जी ज़रूरत पवंदी आहे, उनखे टेक ॾियण जी ज़रूरत पवंदी आहे। अल्लाह ताला आसमान खे बग़ैर पिलरनि जे पैदा करे पूरी दुनिया में चैलेंज कयो त का बि दुनिया जी ताक़त न आहे जेका अल्लाह जे इन कारीगरी जो मुक़ाबिलो करे सघे। आई ॻाल्हि सम्झ? अच्छा, वस्समाअ बिनाअ व अंज़ल मिनस समाए माअन, ऐं अल्लाह ताला फरमाए थो मूं नाज़िल कयो आसमान तां माअन, पाणी खे। आसमान तां पाणी खे वसाइण वारो केरु आहे? अल्लाह। आसमान तां पाणी वसाए करे अल्लाह ताला पूरी दुनिया जे अंदरि जेका बि रूए ज़मीन आहे, काफ़ी ज़मीनूं जेके गैराबाद आहिनि, उन्हनि सभिनी ज़मीनुनि खे आबाद। तव्हां ऐं असां वटि बि ॾिसो, जेकॾहिं बारिश वारो मामिलो मसइलो न थिए त तव्हां ऐं असां पाणी जे ढुक जे लाइ तरसूं। टननि जी सूरत में अंदरि असां कंहिं न कंहिं जॻह ते उन पाणी खे बीहारे करे उन मां पंहिंजे आबादी वारा मुआमलात ऐं मसाइल करे पंहिंजे ज़िंदगी जे गुज़ारण जो तरीक़ो हासिलु कयूं था पिया। त पहिरियों अल्लाह ताला फरमायो तव्हांजो पालणहार बि मां अल्लाह। ॻाल्हि खे हाणे चङी तरह सम्झिजो, दलील ॾेई करे अल्लाह साईं तौहीद सम्झाई। पालणहार केरु आहे बाबा? तव्हां ऐं असांजो अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो तव्हांखे पैदा करण वारो केरु? अल्लाह। हिन जेको आहे ज़मीन खे फ़र्श बणाइण वारो केरु? अल्लाह जी ज़ाते गिरामी आहे। ऐं आसमान खे बनाइण वारो केरु? अल्लाह। आसमान तां पाणी खे लाइण वारो केरु? अल्लाह। पोइ जॾहिं हर शइ बणाइण वारो मां अल्लाह, त पोइ इबादत जे लाइक़ु बि मां आहियां। पर फला तजालू लिल्लाहि अंदादा व अंतुम तालमून, अल्लाह ताला फरमाए थो पोइ न बणायो मां रब जी ज़ाते गिरामी अल्लाह सां अंदादनि कंहिंखे बराबरि, माना अल्लाह जी ज़ात सां ॿिए कंहिंखे कंहिं बि मामले में शरीक न कयो। सभ खां वॾे में वॾी कावड़ अल्लाह तबारक व तआला खे मुशरिक जे मथां आहे। इन्नहु मन युशरिक बिल्लाह फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह, अल्लाह ताला मुशरिक जे मथां जन्नत हराम करे छॾी आहे। फला तजालू, हाणे शिरक जा त एॾा क़िस्म आहिनि जो असां सम्झी बि नथा सघूं त हे शिरक आहे या न। खोड़ माण्हू चङा भला हिन जे अंदरि मुब्तला आहिनि। कुझु शिरक जूं जेके सूरतूं आहिनि तव्हां असां सम्झूं। सभ खां पहिरीं त हिकिड़ा माण्हू हिन दुनिया जे अंदरि रहण वारा ॿिनि ख़ुदानि जा क़ाइल आहिनि। घणनि ख़ुदानि जा क़ाइल आहिनि बाबा? त दुनिया जे अंदरि ॿ अलाह आहिनि।
बाबा कीअं सम्झायो हुननि बेवकूफ़नि जो जेको पंहिंजो हिकिड़ो मसलक आहे मज़हब आहे या सम्झाए हिकिड़ो नेकीअ जो अलाह आहे हिकिड़ो बदीअ जो अलाह आहे मुंहिंजा अदा नेकीअ खे बणाइण वारो बि अलाह बदीअ खे बणाइण वारो बि अलाह ॻाल्हि सम्झ में आई आहे न अल्लाह तबारक व ताला हिकु आहे अलाह जी ज़ात सां ॿियो को बि शरीक न आहे अकली ॻाल्हि जेकॾहिं माण्हू तस्लीम करे न तॾहिं बि ॿ ख़ुदा नथा थी सघनि छाजे करे मिसाल जी ॻाल्हि आहे हे था चवनि जीअं ॿ ख़ुदा हिकिड़ो चवे सुबुह थिए हिकिड़ो चवे राति थिए ॿियो चवे त राति जो चवंदो सुबुह थींदी त हिन में तनाज़ो थींदो त मख़लूक ख़तमु थी वेंदी न इन जे करे अकुल बि हिन शइ खे तस्लीम नथो करे रब हिकिड़ो ई आहे ॿ ख़ुदा कंहिं बि क़िस्म जा न आहिनि ॿिया शिरक जा खोड़ सारा क़िस्म या ॿियो इहो शिरक जो क़िस्म आहे जेको अल्लाह तबारक व ताला माफ़ फरमाए हिकिड़ा माण्हू वरी सितारनि खे पंहिंजो महबूद सम्झंदा आहिनि सितारनि खे सितारा हिन फलाणे सितारे सां असां वटि बि मुस्लमान चवंदा आहिनि यार असांजे रोज़ी में बरकत न आहे साईं ॾिसजो त भला असांजो सितारो इहो नुजूमी जेके आहिनि इहे काफ़र आहिनि दरी आहिनि अलाह ऐं अलाह जे रसूल जा इनकारी आहिनि तव्हां पाण खे काॾे वञी उन्हनि काफ़रनि सां पाण खे मुशाबे पंहिंजो वञी करे मिलायो था त असांजो सितारो तुंहिंजो सितारो इहो हिते ई आहे जिते रहंदो ओड़े पाड़े में किथे ॾिस कंहिं जॻह ते पियो हूंदो तूं अलाह जा बाना मुस्लमान थी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ी करे माना इहे बुथियूं ॻाल्हियूं करे अच्छा हिकिड़ा माण्हू वरी असहाबे क़बर जे अंदरि जेको बुज़ुर्ग सुतल आहे उनखे पंहिंजो महबूद सम्झी वेंदा आहिनि साईं वटि वेंदासीं त असांजो मसइलो हल थी वेंदो तव्हां असांजे अंदरि जेको आहे पीर आहिनि सिंध जे अंदरि हज़रत साईं लाल शहबाज़ कलंदर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह फलाणे बुज़ुर्ग वटि अलाह वारे वटि वेंदासीं मुंहिंजा भाउ इहे सभु शिरक जा क़िस्म आहिनि ॿियो आहे शिरक फिल मशीयत शिरक फिल मशीयत चइबो आहे जीअं तव्हां चाहियो या कंहिंजे चाहिण जे करे रिवायत जे अंदरि अचे थो हिकिड़ो दफ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साहबी वेठो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहिड़ी ॻाल्हि कई त साहबी जवाब में चयो माशा अल्लाहु वमा शित जीअं अलाह चाहे तव्हां चाहियो ॻाल्हि सम्झ में आई आहे न साहबी जवाब में छा चयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कान का ॻाल्हि ॿुधाई उन जे जवाब में साहबी चयो अरबी जे अंदरि माशा अल्लाहु वमा शित जीअं अलाह चाहे ऐं तव्हां चाहियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे छा चयो कुल माशा अल्लाहु वहदहु चओ सिर्फ़ु अलाह चाहे छा अजअलतनी लिल्लाहि निदन तूं मूंखे अलाह जी ज़ात सां शरीक करे रहियो आहे असांजे माण्हू कावड़ आहिनि न त वाह हे मुबैद देवबंदी चवंदा आहिनि हीअं न कयो तव्हां शिरक आहे हीअं न कयो बाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे साम्हूं हिकिड़ो सहाबी थो चवे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंबीह करे उनखे चए थो छा तूं मूंखे अलाह जी ज़ात सां अजअलतनी लिल्लाहि निदन छा तूं मूंखे अलाह सां शरीक थो बणाए ईअं न चओ फ़क़ति जेको अलाह चाहे या न चवंदा आहियूं माशा अल्लाह बाबा जेको अलाह चाहे जेका अलाह जी मर्ज़ी आहे त हुन चयो जीअं को अलाह बि चाहे ऐं जेको मुहम्मद मुस्तफ़ा बि चाहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे झिड़क ॾेई करे चयो ईअं न चओ कुल माशा अल्लाहु वहदहु ऐं चओ जीअं फ़क़ति हिकिड़ी रब जी ज़ात चाहे त असां हुज़ूर जी तालीम जे मथां मुकमल ऐं सही तरीक़े सां अमल कयूं था शिरक जा खोड़ सारा क़िस्म आहिनि हिकिड़ा माण्हू वेठा हूंदा आहिनि असां ऐं तव्हां ईअं वेठा हूंदा आहिनि सॾु कंदा आहिनि या अल्लाह हिकिड़ा माण्हू वरी वेठा हूंदा या दस्तगीर इहो बि शिरक आहे अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे सॾु करणु जाइज़ हो हर जॻह ते मौजूदु या मिसाल जी ॻाल्हि या मां चवां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले या मुहम्मद अलाह जे रसूल खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे चवां त अलाह जो रसूल हर जॻह ते हाज़ुर नाज़ुर आहे इहो बि शिरक आहे इहे शिरक जा क़िस्म आहिनि या नज़रो नियाज़ अलाह खां अलावा ॿिए कंहिंजो जाइज़ो न आहे मिसाल जी ॻाल्हि हाणे ॾिसो न मसइलो त सवलो आहे पर ख़ुदा जंहिंखे जेका शइ नसीब करे तव्हां ऐं असां जेकॾहिं का ख़ैरात वग़ैरह कंदा आहिनि त हिते असां वटि दोस्त चवंदा आहिनि बाबा नज़रे अलाह न्याज़े हुसैन ॾिसो सुहिणो हुसैन असांजो इमाम आहे हज़रत हुसैन सां जंहिं माण्हू खे मोहबत न हुजे उनजो ईमान ई बेकार आहे तव्हां जेकॾहिं का ख़ैरात कयो बि अथा त चओ ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह उनजो सवाबु हज़रत हसन साईं खे उनजो सवाबु हज़रत हुसैन साईं खे उनजो सवाबु मां फ़ातिमा खे उनजो सवाबु हज़रत अली साईं खे उनजो सवाबु हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोई मसइलो न आहे का ॻाल्हि कान्हे का सिर्फ़ु लफ़्ज़ तब्दील नज़रो नियाज़ सिर्फ़ु हिकु अलाह जो थींदो आहे ॿिए कंहिंजो न थींदो आहे ए बि शिरक हिकिड़ा माण्हू ज़िबा करण जे टाइम बि शिरक कंदा अथव हिकिड़ा माण्हू छा कंदा आहिनि ज़िबा करण जे टाइम बि शिरक कंदा आहिनि छा अलाह जे नाले सां गॾु मिसाल जीअं असां
कंहिं ढोर खे ज़िबा कंदा आहियूं त चवंदा आहियूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, त उहो के अलाह जा बाना बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर सां गॾु अॻिते पीरनि फ़क़ीरनि जा नाला बि पाण उन सां गॾु शरीक कंदा आहिनि। इहो बि शिरक आहे। इहो त ढोर बि हराम थी वियो, जेकॾहिं को माण्हू आहे त उहो जानवर बि इस्तेमालु न करे। असां मुकमल पैरवी कई आहे यहूदी न ईसाईं जी। तव्हां यकीन कंदो असां वटि को माण्हू को कुराड़ो सुराड़ो बीमार थींदो आहे, साईं खे ख़बर आहे वॾी उमिरि वारो आहे, पोइ असां छा कंदासीं हुन तरीक़ेकारी हूंदो, पोइ जी मिसाल जी ॻाल्हि आहे, वठी ईंदासीं वञी मिसाल 5 किलो जा इहो नुक्ती शंगर वञी वठी आयो या का मिठाई, पोइ खणी करे उनखे मथे खां वठी करे जिस्म ते फेराईंदा, बाबा हाओ की न न ईअं कंदासीं न। इहो ख़ुदा जो कसम आहे यहूदियुनि जो तरीक़ो आहे, इहो कंहिंजो तरीक़ो आहे। या मुर्गी वठी आयासीं, बाबा साह जे बदिले में था साह ॾे, पोइ उन मुर्गी खे बि छा कंदा, उन मुर्गी खे हिन माण्हू जे माना जेको बीमार आहे ईअं फेराए करे पोइ उन मुर्गी खे चवंदासीं बाबा हाणे कहो दादा साह जे बदिले में साह। छो हज़रत इज़राइल एॾो सवलो आहे जो तुंहिंजी मुर्गी जे बदिरां हलियो वेंदो। ॻाल्हि सम्झ में, इहे सभु शिरक आहिनि। बाबा पैदा करण वारो अल्लाह, खाराइण वारो अल्लाह, हर शइ जे नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह आहे, त पोइ इबादत जे लाइक़ बि केरु आहे? हिकिड़ो अल्लाह वाह, अल्लाह जी ज़ात सां ॿियो कोई शरीक हो फला तजालू लिल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो पोइ न बणायो अल्लाह जी ज़ात गिरामी सां कंहिंखे बराबरि। व अंतुम तालमून, ऐं तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे ॼाणियो बि अथा त पैदा कंदड़ बि अल्लाह, रिज़्क़ ॾियण वारो बि अल्लाह, मौत ॾियण वारो बि अल्लाह, हयाती ॾियण वारो बि अल्लाह। इन ॼाण जे बावजूदु बि तव्हां जेकॾहिं अल्लाह जी ज़ात सां शिरक कंदव त पोइ तव्हांजे लाइ तबाही खां अलावा ॿियो कुझु बि न आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।